अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 17 फरवरी ट्यूसडे। सुबुह जा 9:15 थिया आहिनि। सुहिणो मंज़रु आहे माशाल्लाह। ऐं अॼु सुबुह थधो आहे, ॼण त थोरो थोरो सीउ आहे। सो ॿोलियूं ॿुधंदा हूंदव। अलाह, मां त इंजॉय कंदी आहियां हर वक़्तु माशाल्लाह। ऐं कॾहिं कॾहिं अंदरां सभु कमु छॾे इहे ॿोलियूं ॿुधण लाइ बि मां उथी ईंदी आहियां। सो मज़ो ईंदो आहे ॾाढो। अलाह जी कुदरत आहे। हर कंहिंजो पंहिंजे आवाज़ जो हुस्न आहे ऐं हर कंहिंजे कननि जो बि पंहिंजो पंहिंजो ज़ौक़ु अथव, टेस्ट अथव। त केरु उन आवाज़ खे वणंदड़ सम्झे थो या चुभंदड़ सम्झे थो। असांखे जीअं सिलाई मशीन जो आवाज़ु म्यूज़िक लॻंदो आहे। मुंहिंजी नानीअ खां वठी असां सभिनी खे त असां चवंदा आहियूं अमा असांजी नानी जे कमरे में सिलाई मशीन हूंदी, पोइ जॾहिं उहो सुम्हंदी त असां सिलाई न कंदासीं। उहो चवंदी हुई त न, मूंखे इहा लोरी लॻंदी आहे, तव्हां मुंहिंजी निंड जो ख़्यालु न कंदियूं कयो, सिबंदियूं कयो। सो मां, मुंहिंजी अमा, मुंहिंजी धीअरूं, बल्कि स्पेशली सुगंध, उनखे बि सिलाई मशीन जो आवाज़ु वणंदो आहे। सो इहा बि आहे हिकिड़ी, जीअं चवंदा आहिनि न, हुस्न नज़र जो हुस्न। त कंहिंखे कहिड़ी शइ वणे थी, सुहिणी थी लॻे, कंहिंखे कहिड़ी शइ नथी वणे। त ईअं कननि जो बि हिकिड़ो हुस्न हूंदो आहे, ॿुधण जो पंहिंजी जेका सलाहियत हूंदी आहे। त केरु उन साॻी शइ खे बर्दाश्त करे, ॿुधे, ख़ुशि थिए, ऐं कोई उन साॻी शइ खे जेको आहे नापसंदि करे ऐं बेज़ारु थिए, तंग थिए। सो बहरहाल, त मां इलाही इंजॉय कंदी आहियां इन्हनि प्यारनि प्यारनि आवाज़नि खे। सो इलाही सारा किचन जा कम कया अथमि ऐं मां हिकिड़ो सूट सिबी आई आहियां। मुंहिंजो सिलाई जो टारगेट इहो आहे त रोज़ानो हिकिड़ो सूट। सो अॼु जो टारगेट मां पूरो करे आई आहियां अल्हम्दुलिल्लाह। छो त कपिड़ा जेके हिकिड़े कंप्लीट फुल पीस मां सिधो हिकिड़ो कटिंग थी वञे, उन में कोई मसइलो न आहे, टाइम नथो लॻे, ॻंढु न आहे, कुझु बि न आहे। बाक़ी जिन मां ॻंढ करे ठाहींदी आहियां त उन्हनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मूंखे इलाही टाइम लॻंदो आहे, पर मां इंजॉय कंदी आहियां, मां ख़ुशि थींदी आहियां। हर सूट सिबी मां इहो सोचींदी आहियां त कोई त ॿाहिरि पाईंदो, अलाए कंहिंजो बि नसीबु हूंदो की उन जा 4 ॾींहं चङा गुज़री वेंदा, या सुठो हिकिड़ो पंहिंजो नओं कपिड़ो मिलंदो त ॿार कुझु ॾींहं त ख़ुशि थींदो उनखे पाए। अलाह राज़ी थींदो, शल अलाह बि ख़ुशि थींदो। सो वरी हिकिड़ा ॿिया 3 भाउ भेण आहिनि जिन जो पीउ उन्हनि खे छॾे वियो आहे। मां मुशक़त करे जीअं बि उन्हनि खे पाले थी, बसि वरी उन्हनि खे जो ॾिठमि किथे न किथे, त सोचियमि उन्हनि जे लाइ कुझु गिफ्ट्स जमा कयां। स्टेशनरी या रांदीका आहिनि, या छोकिरियूं आहिनि त थोरी घणी ज्वैलरी, चूड़ियूं वूड़ियूं, इहो बि हिकिड़ो पैकेट ठाहींदमि ऐं इनशा अल्लाह मोकिलींदमि। बसि अजीब हिकिड़ी मुंहिंजी फीलिंग हूंदी आहे न, जॾहिं कंहिंजी मां थोरी मदद थी कयां या कंहिंजो थोरो सपोर्ट थी कयां ऐं कंहिंजे मुंहं ते ख़ुशी थी अची वञे, कंहिं ॿार जे मुंहं ते मुस्कुराहट, बसि उनखां पोइ मां सोचां थी त भई इहो सिलसिलो बंदि ई न थिए, इहो हलंदो रहे कमु। ईअं माण्हुनि जे मुंहं ते मुस्कुराहट, या उहे माइरूं जेके वीचारियूं घुरी बि न सघंदियूं आहिनि, चुपचाप चई वेंदियूं आहिनि त धीअ जी शादी आहे त असांखे थोरी हेल्प करायो, त उन्हनि खे बि जेको आहे मां जॾहिं बि कुझु पहुचाईंदी आहियां ऐं उनखां पोइ उहे, वालेकुम अस्सलाम, उन्हनि जे अखियुनि में जेके ॻोढ़ा अची वेंदा आहिनि, या जेका मुंहं ते शुक्रगुज़ारी हूंदी आहे, अलाह जो करम आहे, मां कुझु बि न आहियां। त बसि ॾिसी करे बसि दिलि चवंदी आहे इहो कमु हलंदो रहे। असांजे करे अगरि कंहिंजे दिलि खे सुकून मिले या कंहिंजे मुंहं ते मुस्कुराहट अचे, इन खां वॾी ॿी कहिड़ी थी ॻाल्हि थी सघे। सो हाणे ज़ेरा बीबी अची वई आहे, मां थी बंदि कयां पंहिंजो व्लॉग, वेंदमि किचन में, हिन जी बि मानी पचाईंदमि, पंहिंजी बि पचाईंदमि, उनखां पोइ वरी तव्हां सां मिलंदमि। ज़ेरा वञी चुकी हुई, उनखां पोइ सम्झो, उनखां पोइ न, उनखां पहिरीं मां हीअ सूट सिबी चुकी आहियां हिकिड़ो, हीअ ट्राउज़र ऐं हीअ शर्ट, ऐं हीअ कल्ह वारो सूट, सेम कपिड़े जो ट्राउज़र ऐं शर्ट, ठीकु आहे। सो फ़िलहालु त मुंहिंजो अॼु जो टारगेट पूरो आहे, जेको मां चाहियां पई, त हिकिड़ो सूट मुंहिंजो सिबिजी वियो। फ़िलहालु हिते जमा कंदी थी वञा, बटण वटण गुल फुल कंहिंखे बि न आहिनि लॻल, उहे आख़िर में लॻंदा। किचन में हलूं, खीरु अची वियो त उहो रखियो अथमि कढ़ण जे लाइ, ऐं हिते मां चाढ़ियो आहे गोश्त, हॾनि वारो हिसो गोश्त जो बॉइल थो थिए, हिन जी यखनी अलॻि थींदी ऐं हॾनि तां गोश्त लाहींदमि, इहो राति जे लाइ आहे। राति जो पचाईंदमि मां पुलाउ। हिन महिल खीरु कढ़े थो ऐं खीरु काढ़े पोइ मूंखे वञिणो आहे ॿाहिरि ज़रूरी कम सां। ऐं मंझंदि जे लाइ कल्ह वारो थोरो ॿोड़ बचियलु पियो आहे मच्छीअ जो, त उहो ई हूंदो, उन सां मानी खाईंदासीं, नो प्रॉब्लम। सो बाक़ी इहे पुलाउ जी तयारी जेका आहे राति जी आहे, सो हिन महिल खीरु काढ़ींदमि ऐं थांव अॼु थोरा ई हुया बिल्कुलु, त कुझु अंदरि बि कया अथमि। सो हिननि खे उथलाए पुथलाए थी छॾियां त जीअं मूंखे इहे अंदरि करण में पोइ
सवलाई थी। ॿाहिरां जो ज़रूरी कमु आहे उहो बि करे अचां। हिकु थियण वारो आहे ऐं मां ॿाहिरां थी आई आहियां। ॿाहिरि वियमि त पोइ चिकन बि वठी आयमि, छो त कबाब ख़तमु थी विया आहिनि, शामी कबाब। त चिकन त फ़िलहालु फ्रिज में थी रखां ऐं पहिरियों दाल भिॼाईंदमि चणनि जी, त जीअं हिनखे चिकन खे थोरो सॉरी दाल खे थोरो भिॼण जो मौक़ो मिले, त न त पहिरियों जेकर भिॼाए वञा ध्यानु न हुयो। ऐं मां जिन ॿारनि जे लाइ चवां पई त कुझु गिफ्ट्स वठंदमि, त अॻो पोइ वियमि ॿाहिरि त कुझु त वठी आई आहियां, बाक़ी जेके आहिनि पोइ वठंदासीं इनशा। हिकिड़ो सुठो वॾो पैक ठाहे मोकिलींदीमान। हे हिननि जे लाइ मां लंच बॉक्सिस वरिता, अलाए घणे मिलिया, मां बिल अञा चेक न कयो आहे। हा 3 लंच बॉक्स, 2 भाइर आहिनि ऐं हिकिड़ी भेण आहे। कलर्स वरितमि इलाही सारा, स्टिकर्स वरिता, कलरिंग बुक्स वरितियूं ऐं हिन में बि पेंसिलूं। हा हिकिड़ी क्ले वरितीमान, आर्ट एंड क्राफ्ट ॿार शौक़ सां कंदा आहिनि, ऐं ग्लू जूं स्टिक्स वरितियूं 2 पेपर कटिंग में हुन में कम ईंदियूं। हा हे UHU मां पंहिंजे लाइ वरितो, हे त छो त मुंहिंजी थोरी बची आहे ऐं मां यकीनन क्राफ्टिंग जो मुंहिंजो त कमु थींदो रहंदो। हिन में मार्कर्स आहिनि, कलर पेंसिलूं आहिनि, शार्पनर ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं। त इहा माशाल्लाह मां शॉपिंग करे आयमि ऐं जेके बि ज़रूरी कम हुया सभु निबेरे आयमि। सो हाणे मां दाल भिॼाईंदमि। पहिरियों वापसि अची अॻु में ई वरी गोश्त खे बाहि ते रखियो अथमि, कंटिन्यू थिए जीअं। हे ॾिसो मां दाल भिॼाई ऐं चिकन धोई फ्रिज में रखियमि, धोतल हूंदो त बसि खणी रुगो देगिड़ी में विझंदमि। सो अचानक ऊंदहि थी वई, ऊंदहि याने अंदरि त ख़ैर लाइट आहे, पर ॼणी हिकदमि जेको ॿाहिरि झुड़ थींदो आहे, ॾिसो केॾो कारो झुड़ आहे। सुबुह न्यूज़ में ॿुधायो बि हुयो त कराची में बि अॼु हल्की बारिश जो इम्कान आहे। बाक़ी उत्तर पासे त ॾाढो मींहुं वसियो आहे, सक्कर, राड़काणो ऐं शहदाद कोट ऐं इन पासे। सो अलाह ख़ैर कंदो, मींहं बि शल ख़ैर जा हुजनि। असांजे लाइ इहा रहमत जेका आहे रहमत हुजे, ज़हमत न थिए शल। सो माशाल्लाह वाह जो झुड़ आहे। सो मां चाहियां थी हाणे वञी निमाज़ पढ़ां, छो त अज़ान आहे, काफ़ी टाइम थी वियो आहे। ऐं सन्हियूं 2-3 मुंहिंजे मथां हिते बूंदूं पयूं आहिनि। बल्कि हिकिड़ो तव्हां लतीफ़ो ॿुधो हूंदो न, बूंदा बांदी, बूंदा कौन सा होता है और बांदी कौन सी। मूंखे उहो यादि अची वियो, इंतिहाई फ़ुज़ूल आहे पर मूंखे यादि अची वियो। सो हाणे वञा थी अंदरि, निमाज़ पढ़ी छॾियां, तो ॿोड़ त पचाइणो कोन्हे, मानी एंड टाइम ते पचाईंदमि। सो माशाल्लाह माशाल्लाह, अलाह सही ख़ैर जा, अमुन जा, सलामती जा मींहं वसाए छॾे। असां पाण ई पंहिंजे शहरनि खे एॾो त किनो करे छॾियो आहे, उन्हनि जी मेंटेनेंस जो को ख़्यालु न रखियो आहे। पोइ जॾहिं मींहुं वसे थो त रहमत जे बजाए ज़हमत थी वञे, उहा असांजे पंहिंजे हथनि जी कई आहे। हे ॾिसो माशाल्लाह, अञा मां अंदरि वियमि बसि वज़ू करणु, मूंखे ॿाहिरां सना सना आवाज़ पिया अचनि, मां निकिरी आयमि ॿाहिरि, मींहुं थो वसे ज़बरदस्त ज़बरदस्त। मुंहिंजो ख़्यालु आहे हरूभरू बि मां बाल्टी अङण में रखी वञा, त हिननि अंदरनि प्लांट्स खे पाणी ॾियण में इहो मूंखे कमु ईंदो, मिनरल वाटर रियल। सो खणूं था इहे बाल्टी, ख़बर न आहे एॾो वसंदो अलाए न, हितां असांजो लेसारो वहंदो आहे त हिते रखी छॾियासीं, हे बि पियो हुजे, ॾाढो मज़ो थो अचे। ऐं मूंखे वॾे में वॾी ख़ुशी इहा आहे त सभु वण टण धोपी वेंदा, जेका हिन पाड़े वारनि जे घर भञण सां मिटी उथी न, उहा हिननि वीचारनि वणनि ते त पई हुई। सो वाह जो कमु थींदो हाणे ज़बरदस्त, दिलि हीअं ख़ुशीअ सां भरिजी वई आहे। इलाही तेज़ थी वई आहे बारिश, ऐं मां थोरी हिमत कई, 2-3 प्लांट्स हिते हितां शेल्फ मां लाहे रखिया ऐं कुझु हिन हेॾां वारे शेल्फ मां थोरा ॿाहिरि रखिया आहिनि, पर अब हाणे मुंहिंजी हिमत न आहे, मां बर्दाश्त न करे सघंदी आहियां त मुंहिंजे मथां मींहं जो हिकिड़ो फुड़ो बि पए। सो इन्हनि चकरनि में इलाही बारिश पइजी वई मुंहिंजे मथां, त बसि मां हाणे हिते अंदरि ई हूंदमि। सो माशाल्लाह ज़बरदस्त। सो माशाल्लाह 4 थिया आहिनि, मां अची वई आहियां हिते किचन में, ऐं सभिनी खां पहिरियों त मां हे दाल ऐं चिकन चाढ़ियो आहे, दाल भिॼाए छॾी हुअमि सवेर, त उनखे काफ़ी टाइम मिली वियो। सो हाणे इन में विझां थी मां गरम मसाला, रेगुलर गरम मसाला जेके मां विझंदी आहियां शामी कबाब में, उहे विझी छॾियमि। ऐं मुंहिंजो इलाही सारियूं रेसिपीज़ शामी कबाब जूं डिफरेंट टाइप्स जूं अवेलेबल आहिनि यूट्यूब चैनल ते, अगरि ॾिसणु चाहियो त। गोश्त ते बॉइल थी वियो आहे, इन जो हॾियूं हुन मां कढी अलॻि कंदमि, यखनी छाणींदमि, ऐं हिते मां इंजॉय कंदमि हाणे। ॾिसो पुलाउ जो मुंहिंजो पहिरीं प्लान हुयो, सुबुह खां ई मां गोश्त चाढ़े छॾियो,
हाणे मुंहिंजो ताहिरी पचाइण जो बि आहे त ज़र्दे जो, पर हाणे ज़र्दो मूंखे खाइण अलाउ न आहे। गुड़ वारा चांवर मिड़ई मां थोरा घणा खाई वेंदी आहियां। सो गुड़ भिॼायो अथमि हिते इन जे लाइ त जीअं मां राति जो ताहिरी पचाए सघां। किशमिश कढी आहे, थोरा घणा ड्राई फ्रूट्स त इन्हनि चांवरनि में विझण जे लाइ। सो असांजी तयारी हली रही आहे हाणे डिनर जी, ठीकु आहे। ऐं इहे जेके शामी कबाब आहिनि इहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हाणे सॼो महीनो ई हलंदा असांखे। हिकु त असां ॿ ॼणियूं आहियूं त एॾो को यूज़ न आहे असांजो, त पिया हूंदा आहिनि त इमरजेंसीज़ में कमु ईंदा आहिनि। त भई हाणे केरु पचाए, छा पचायूं, त पोइ मानी पचाए रायतो ठाहे कबाब तरे खाई वठंदा आहियूं, जान छुटी पवंदी आहे। सो मां हाणे ड्राई फ्रूट बि भिॼाईंदमि, बसर बि कटींदमि, इलाही सारो कमु कंदमि हिते इंशाअल्लाह। माशाअल्लाह टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। हिते इहे किशमिश भिॼाए रखी हुई ऐं पाणी, गुड़ जेको पाणी में विधो इनखे हाणे गरम थी कयां त जीअं थोरो जल्दी ॻरी वञे। बसर मां पहिरियों कटे वई हुयमि नमाज़ खां पहिरियों, त हाणे हिनखे दाग़ करण जे लाइ रखियो आहे। ऐं दाल ऐं चिकन खे ॾिसूं त उन्हनि जो कहिड़ो हाल आहे। बसि पाणी उन्हनि जो ऑलमोस्ट सुकण वारो आहे। कबाब अॼु त न ठाहींदमि, ज़ाहिर आहे मूंखे ताहिरी पचाइणी आहे, पुलाव बि पचाइणो आहे, त मां अॼुकल्ह एतिरो कमु नथी करे सघां, थकिजी थी पवां। त इन करे इहो बॉइल करे रखी छॾींदमि फ्रिज में। सुभाणे कढी ऐं हिनखे इंशाअल्लाह वरी कोशिशि कंदमि त सुबुह जो इन खां पहिरियों कबाब ठाहे छॾियां। इहे कम थींदा रहंदा। ऐं हा, हिन में आहे गोश्त जेको हॾियुनि खां मां धार कयो, किशमिश सॉरी पिस्ता ऐं बादाम हिन में गरम पाणी में भिगल आहिनि। ऐं हीअ यखनी आहे जेका मां गोश्त जी छाणे रखी आहे। सॼो ज़ाइक़ो इन में ई ईंदो यकीननि, छो त सॼे गोश्त जो अरक इन में शामिलु आहे। सो बहरहाल मां हिते मसरूफ़ आहियां ऐं मज़ेदार डिनर ठाहींदमि। इलाही दफ़ा तव्हां ॾिसंदा आहियो त असां बसि चवंदा आहियूं हल जेको पियो आहे खाऊं था, कुझु ख़फ़ो नथा कयूं, रिस्क ज़ाया न कंदा आहियूं असां कंहिं बि सूरत में। अलाह साईं अलाह पनाह ॾिए, अलाह शल राज़ी हुजे, सदाईं जे रुसे ऐं रिस्क खसे त इंसान जी औकात ई न आहे त उहो पंहिंजे लाइ वरी कुझु हासिलु करे सघे। सो रब शल राज़ी रहे ऐं असांखे तौफ़ीक़ ॾिए त असां हुनजे रिस्क जो क़दुरु कंदा रहूं। सो अॼु जी बिज़ी शाम आहे मुंहिंजी इलाही। मसालो ठाहे मां हिन में मटर ऐं पटाटा विधा आहिनि, हिकिड़ो ई पटाटो नंढा नंढा पीसिस करे ऐं कुझु मटर। सो इहो हिते पचंदो, त उन सां गॾु गॾु मां हाणे छाणींदमि हे गुड़ वारो पाणी, छो त ॻूणियुनि में ॿोरियुनि में ईंदो आहे त कॾहिं हिन में उहो थी सघे थो या ॿनीअ जो को कखपन बि थी सघे थो। हिते चिकन ऐं दाल बॉइल थी वई, प्रॉपर ॻरी वई, त इनखे मां हाणे रखियो आहे थधो थिए, त इनखे बॉक्स में विझी फ्रिज में रखंदमि। हीअ आहे मुंहिंजी छाणी, इहो तव्हांखे इन लाइ मां ॿुधायां जो थोरी देरि पहिरियों मां यखनी छाणी हुई। हीअ छाणी जेका आहे मुंहिंजी नमकीन छाणण जी आहे। जीअं ऑयल छाणींदा आहियूं असां, पकोड़ा तरियासीं, कुझु पचायोसीं, ब्रोस्ट ठाहियोसीं, त तेल असांखे छाणिणो पवंदो आहे, बचियल तेल, त उहो हिन सां छाणींदा आहियूं। या यखनी जॾहिं मां छाणींदी आहियां, कंहिं बि क़िस्म जो नमकीन जेका शइ असांखे छाणी हुजे हीअ उनजी छाणी आहे। ऐं बाक़ी हीअ त चांहि जी छाणी आहे मुंहिंजी, इन खां अलावा ॿियूं बि छाणियूं आहिनि। त हीअ मिठो पाणी आहे गुड़ वारो, इन करे मां इहो हिन में छाणींदमि। ऐं हीअ देॻड़ी मुंहिंजी अलॻि सां आहे, हिन में असां मिठो ई ठाहींदा आहियूं। माशाअल्लाह अलाह जा करम, ॿई देॻड़ियूं पचनि थियूं मुंहिंजूं। चिकन त बॉइल थी वियो, उहो थधो बि थी वियो, त साइड ते करे छॾियो आहे, छो त उहो मां अॼु त न कंदमि उनखे तयारु। सो हिते ही पुलाव थो पचे, बोनलेस गोश्त जंहिंजी मां हॾियूं कढी अलॻि करे छॾियूं। ऐं हिन ॿिए पासे पचे थो, हिते पचे थो न पचे थी ताहिरी साहिबा। सो माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। बसि अॼु बारिश हुई इन करे मुंहिंजी दिलि चाहियो, ऐं गुड़ बि बसि पूरो सारो आहे, त हल्का मिठा हूंदा त मां बि चङी तरह आराम सां खाई सघंदमि। सो तव्हां खां अॼु मां हिन ब्लॉग मां मोकिलाईंदमि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां नेक्स्ट वरी व्लॉग में, कंहिं बि ईंदड़ व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं मां तव्हांखां मोकिलायां थी मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अलाह वाहे।